नाज़रीन तव्हांखे एक अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दबंग SHO कोटड़ी जी शानदार कारकर्दगी जारी चोरनि लोफरनि मंशात फरोशनि जी निड़ीअ ते लत अची वई। कोटड़ी जे मौज़िज़ शख़्सियत मुमताज़ सिपियो जी कार मां चोरी थियल बैटरी रिकवर कराए संदसि हवाले कई वई। हिन नौजवान ऑफिसर जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। दबंग SHO कोटड़ी खे संदसि बहितर कारकर्दगी ते गैर मुल्की औरत तरफ़ां एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। अमरीकी औरत पैट्रिशिया साणस थियल ठगीअ जे केस में ॼामशोर पुलिस ख़ासि तौर ते SHO कोटड़ी कुर्बान अली आकलाणी जी कारकर्दगी ते तमामु घणो ख़ुशि थी। साणस थियल क़ानूनी मदद एवज़ अॼु हुन मंटा तौर SHO कुर्बान आकलाणी खे शाल जो तोहफ़ो ॾिनो। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी जो फनकार ख़ादिम हुसैन सखीराणी चोरी थियल साज़ो सामान वापसि कराइण ते SSP ॼामशोर अमजद अहमद शेख साहब, SHO कोटड़ी कुर्बान आकलाणी साहब ऐं संदसि टीम जो तमामु घणो थोराइतो आहे। ख़ादिम हुसैन सखीराणी कोटड़ी जो मशहूरु सिंगर इहो पियो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त असांजी अकेडमी जेका सखीलाल शहबाज संगीत अकेडमी जेका असांजे नौजवान दोस्तनि खे मुफ़्त में म्यूज़िक जी तालीम ॾींदी आहे। असांजे म्यूज़िक अकेडमी तां अगस्त महीने में असांजो काफ़ी म्यूज़िक जो सामान चोरी थी वियो हो, जंहिंमें इलेक्ट्रिक आर्गन, ढोलक, पखा, इको साउंड वग़ैरह जेको असां साईं SHO कोटड़ी साहब, साईं मोहतरम कुर्बान अली आकलाणी साहब ऐं साईं SSP कोटड़ी SSP ॼामशोर साईं अमजद अली साहिबनि जी वॾी महिरबानीअ सां ऐं उन्हनि जी कोशिशुनि सां इहे सामान वापसि मिलियो आहे। उन्हनि जे लाइ तमामु उन्हनि जा घणा थोरा ऐं असीं एप्रिशिएट था कयूं साईं जी महिनत खे, कोशिशि खे, जिन वॾी कोशिशि ऐं महिनत सां असांजो सामान वापसि करायो।